अल्हम्दुलिल्लाह नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुह व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अअमालिना मन यहदिहिल्लाहु फला मुज़िल्ल लहु व मन युज़लिल्हु फला हादिय लहु व अशहदु अन ला इलाहा इल्लल्लाहु वहदहु ला शरीक लहु व अशहदु अन्ना मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु अम्मा बअदु फ़इन्न खैरल कलामि कलामुल्लाह व खैरल हदी हदी मुहम्मदिन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम व शर्रल उमूरि मुहदसातुहा व कुल्लु मुहदसतिन बिदअह व कुल्लु बिदअतिन ज़लालह व कुल्लु ज़लालतिन फिन्नार। क़ाल अल्लाहु सुब्हानहु व तआला फ़ी कलामिहिल मजीद वल फ़ुरक़ानिल हमीद। अऊज़ु बिल्लाहिस समीइल अलीम मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। क़द अफ़लह मन तज़क्का व ज़करा अस्म रब्बिही फ़सल्ला बल तुसिरूनल हयातद दुनिया वल आखिरतु खैरुन व अबक़ा इन्न हाज़ा लफ़िस सुहुफ़िल ऊला सुहुफ़ि इब्राहीम व मूसा। सुब्हानक ला इल्म लना इल्ला मा अल्लमतना इन्नक अंतल अलीमुल हकीम। मोहतरम अज़ीज़ दोस्तों, मुसलमान भाइरों, अॼु मूंखे हुकुम ॾिनो वियो आहे त हिन मुख़्तसर टाइम में तव्हांजे साम्हूं निमाज़ जी अहमियत ऐं फ़ज़ीलत क़ुरान ऐं हदीस जे रोशनी में बयान करियां। अल्लाह ताला खां दुआ है अल्लाह रब्बुल इज़्ज़त मूंखे हक़ ऐं सच बयान करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। तव्हां असां सभिनी मुसलमाननि खे उन ते अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। अज़ीज़ दोस्तों, दीन इस्लाम जे अंदरि इस्लाम क़बूल करण खां पोइ, मुसलमान थियण खां पोइ निमाज़ न पढ़ण जो मुसलमाननि में तसव्वुर ई कोन रहियो आहे। जेके पहिरियां मुसलमान हुआ, सहाबा किराम हुआ, अहिड़ो हिकु मिसाल बि कोन थो मिले त अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे दौर में को बि माण्हू मुसलमान थियो हुजे ऐं निमाज़ न पढ़ंदो हुजे, अहिड़ो मिसाल तव्हांखे मिलंदो ई कोन। छाकाणि त निमाज़ खां सवाइ मुसलमान हुजण जो तसव्वुर बि नथो करे सघिजे। निमाज़ दीन इस्लाम जो इंतिहाई अहम रुकन आहे। जेके इस्लाम जा 5 रुकन आहिनि, तौहीद, अल्लाह ताला जे हिकिड़ाई जी गवाही ॾियणु, अल्लाह जे रसूल जे रिसालत जी गवाही ॾियणु, निमाज़, रोज़ो ऐं ज़कात ऐं बैतुल्लाह जो हज, ये दीन इस्लाम जा बुनियादी 5 रुकन आहिनि।
इंतिहाई अफ़सोस सां चवणो पइजे थो त असां उन्हनि मुस्लमाननि खे निमाज़ जी अहमियत सम्झायूं था जेके ॼमंदे ई मुस्लमान, जिन जा नस्ल मुस्लमान, जिन जा अब्बा ॾाॾा मुस्लमान, पर अञा असां मुस्लमाननि खे इहा ॻाल्हि सम्झ में न आई त निमाज़ जी अहमियत केतिरी आहे। निमाज़ अल्लाह ताला जे तरफ़ां असांजे मथां फ़र्ज़ आहे। لا حول ولا قوة إلا بالله. لا حول ولا قوة. لا حول ولا قوة. अल्लाह अकबर, अल्लाह अकबर। ॻाल्हि हली पई त निमाज़ दीन इस्लाम जो हिकु इंतिहाई अहम ऐं बुनियादी रुकन आहे। अल्लाह रब्बुल इज़्ज़त तव्हां असांजे मथां निमाज़ छाजे लाइ फ़र्ज़ कई आहे? छा निमाज़ पढ़ण सां, सजदा करण सां, रुकू करण सां अल्लाह ताला जे शान में को इज़ाफ़ो थींदो? अल्लाह ताला जे ज़ात खे को फ़ाइदो आहे? बल्कि न, अल्लाह ताला निमाज़ बि फ़र्ज़ कई आहे असांजे मथां असांजे ई फ़ाइदे जे लाइ। असीं इंसान आहियूं, बहसियत इंसान ज़िंदगी जे अंदरि रोज़मर्रा जे ज़िंदगी में केतिरा गुनाह करियूं था, केतिरियूं ख़ताऊं करियूं था। अल्लाह रब्बुल इज़्ज़त निमाज़ फ़र्ज़ करे असांखे गुनाहनि जे माफ़ कराइण जो हिकिड़ो रस्तो ॾिनो आहे। जेकॾहिं तव्हां चाहियो था त तव्हां खां जेके ख़ताऊं थियनि थियूं, तव्हां खां जेके गुनाह थियनि था, अल्लाह तव्हांखे माफ़ करे, त उन्हनि गुनाहनि खे माफ़ कराइण जो ज़रियो तव्हां वटि निमाज़ आहे। अल्लाह ताला जे साम्हूं हर 2 कलाकनि खां पोइ अल्लाह जे साम्हूं जॾहिं तव्हां सजदो कंदो, बावुज़ू थी करे अल्लाह जे साम्हूं निमाज़ पढ़ण जे लाइ ईंदो, त अल्लाह रब्बुल इज़्ज़त तव्हांजा गुनाह माफ़ करे छॾींदो। इहो अल्लाह रब्बुल इज़्ज़त जो क़ुरान करीम जे अंदरि वाइदो आहे। तव्हां असां चाहियूं था पंहिंजा गुनाह माफ़ करायूं, तव्हां असां चाहियूं था त असांजूं ख़ताऊं अल्लाह असांखे माफ़ करे, त पोइ असांखे निमाज़ जी पाबंदी करणी पवंदी। निमाज़ जी पाबंदी कंदासीं, निमाज़ जे बरकत सां अल्लाह असांजा गुनाह माफ़ करे छॾींदो। क़ुरान करीम पढ़ी ॾिसो, अल्लाह ताला वाइदो कयो आहे ऐं शर्त लॻायो आहे त जेकॾहिं तव्हां निमाज़ पढ़ंदो त मूं अल्लाह जो वाइदो आहे ऐं तव्हांजा गुनाह माफ़ करे छॾींदुसि। हाणे अल्लाह पंहिंजो वाइदो पूरो कंदो, पर अल्लाह ताला जो लॻायल शर्त असांखे पूरो करणो पवंदो। असीं चाहियूं था निमाज़ न पढ़ूं, वुज़ू न करियूं, अल्लाह जे बारगाह में न वञूं, अल्लाह ताला असांजा ईअं ई गुनाह माफ़ करे छॾे। अल्लाह ताला जेकॾहिं इंसान जे अंदरि गुनाह करण जो मादो रखियो आहे त वरी गुनाह माफ़ कराइण जा रस्ता बि अल्लाह ताला ॾिना आहिनि। अल्लाह ताला दावत ॾिए थो पंहिंजे बाननि खे, यदऊकुम लियग़फिर लकुम। अल्लाह तव्हांखे दावत ॾिए थो त तव्हांखे आउं गुनाह माफ़ करियां। हालांकि हुजण त ईअं खपे, जेको गुनाह करे थो उनखे अल्लाह खे पुकारणु घुरिजे।
पर माफ़ करण वारो पे दावत ॾे बाना तोखे पंहिंजा गुनाह माफ़ कराइणा आहिनि, तोखे पंहिंजूं ख़ताऊं माफ़ कराइणियूं आहिनि। बहसियत इंसान जेका तोखां गुनाह थिया आहिनि उहे माफ़ कराइणा आहिनि त पोइ तूं निमाज़ जी पाबंदी कर। निमाज़ पढ़ंदे अलाह तुंहिंजा गुनाह माफ़ कंदो। क़ुरान करीम में अलाह जो वाइदो आहे, फरमाइला इन अक़मतुमुस सलात व आतैतुमुज़ ज़कात व आमनतुम बिरसूली व अज़्ज़रतुमूहुम व अक़रज़्तुमुल्लाह क़र्ज़न हसना लउकफ़्फ़िरन्न अन्कुम सय्यिआतिकुम व लउदख़िलन्नकुम जन्नातिन तजरी मिन तहतिहल अनहार। फरमाए दुनिया जा इंसानो, जेकॾहिं तव्हां निमाज़ क़ाइमु कंदो, ल इन अक़मतुमुस सलात शर्त आहे, जेकॾहिं तव्हां निमाज़ क़ाइमु कंदो, व आतैतुमुज़ ज़कात ऐं तव्हां ज़कात अदा कंदो, मुंहिंजे रसूलनि ते तव्हां ईमान आणींदो, उन्हनि जी इज़त कंदो ऐं अलाह जे रस्ते में सदको ऐं ख़ैरात कंदो। ही सभु रस्ता आहिनि गुनाहनि जे माफ़ करण जा। रब फरमाए थो लउकफ़्फ़िरन्न अन्कुम सय्यिआतिकुम, आऊं तव्हांजा गुनाह तव्हांखे माफ़ करे छॾींदुसि। अंदाज़ो लॻायो केॾो बहितरीन रस्तो आहे। इमामुल अंबिया मुहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमायो, जॾहिं बानो वुज़ू करे थो हथ जा गुनाह छणी वञनि था, पेर धोए थो पेरनि जा गुनाह छणनि था, अखियुनि जा गुनाह छणी वञनि था। गुनाहनि वुज़ू करण सां अलाह गुनाह माफ़ करे छॾे थो, बक़ाया रहिया सया गुनाह। अलाह जे रसूल फरमायो, जॾहिं निमाज़ी मस्जिद जे तरफ़ अचे थो व ख़तायाहु मरफ़ूअतुन अला रासिही, पोइ हिननि जे गुनाहनि जो भार हिन जे मथे ते हूंदो आहे। जॾहिं अलाह जे साम्हूं अची सजदो कंदो आहे, रब जे साम्हूं अची आजिज़ी ऐं निवड़त जो इज़हार कंदो आहे, इलाहुल आलमीन आऊं तुंहिंजो गुनाहगार बानो, मूं वटि आजिज़ी ऐं निवड़त जो आख़िरी रस्तो इहो आहे त मुंहिंजो इज़त भरियो चहिरो, मुंहिंजी पेशानी आऊं तो रब जे साम्हूं झुकायां थो ऐं तो अलाह खां सवाल करियां थो, अल्लाहुम्मा ग़फ़िरली, ओ मुंहिंजा रब मूंखे माफ़ फरमाए। मुहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, तहातत अनहु ख़तायाहु, सजदो करण सां उनजा गुनाह छणी वञनि था, सजदो करण सां गुनाह छणी वञनि था। अलाह गुनाह माफ़ करे थो निमाज़ पढ़ण सां। अॼु तव्हां असां सोचियूं, जेकॾहिं असीं मिसाल जे तौर ते सिर्फ़ु जुमे जी निमाज़ पढ़ण वारा आहियूं, मुस्लमाननि जी अक्सरियत मेजॉरिटी ऐं घणाई ईअं आहे, हाणे गुनाह असीं हर मिंट ते करियूं था ऐं निमाज़ पढ़ूं था 8 ॾींहंनि खां पोइ। या त के अहिड़ा मुस्लमान आहिनि जेके पूरी ज़िंदगी गुनाहनि में गुज़ारीनि था, निमाज़ पढ़नि था ईद जे ॾींहुं, छा आहे साल खां पोइ निमाज़, हफ़्ते खां पोइ निमाज़। ऐं तव्हां अंदाज़ो लॻायो, झाती पाए ॾिसो, पंहिंजो पाण खे चेक करियो, ज़िंदगी जो को अहिड़ो हिकिड़ो मिंट असांजो गुज़रे थो जेको बग़ैर गुनाहनि जे हुजे। पोइ जेकॾहिं इंसान खां ख़ताऊं थियनि थियूं, पोइ पंहिंजा गुनाह पंहिंजे रब खां छो नथो माफ़ कराए। अलाह जे रसूल मिसाल ॾिनो, पाण फरमायो जीअं पाणी इंसान जे जिस्म तां कपिड़े तां मेल खे ख़तम करे धोई साफ़ करे छॾे थो, निमाज़ में अलाह इहो असरु रखियो आहे त अलाह रब्बुल इज़्ज़त निमाज़ जे ज़रिए सां तव्हांजा गुनाह ईअं धोई ऐं माफ़ करे छॾींदो। अॼु तव्हां असां सोचियूं त सही त गुनाहनि जो रेशो वधंदो वञे पियो ऐं गुनाह माफ़ कराइण जो रस्तो ई कोन्हे। कॾहिं गौर कयो थो, निमाज़ पढ़ूं था, फ़र्ज़ निमाज़ पढ़ी सलाम वरायूं था ऐं चऊं था अस्तग़फिरुल्लाह अस्तग़फिरुल्लाह अस्तग़फिरुल्लाह, अल्लाह मूंखे माफ़ कर। सोचियो कहिड़ो गुनाह कयो आहे हिन निमाज़ी। ही चवे थो अल्लाह मूंखे माफ़ कर, तोखां माफ़ी जो तलबगार आहियां, हालांकि हिन त निमाज़ पढ़ी आहे, निमाज़ पढ़ी सलाम वरायो अथसि। हा, निमाज़ जे दौरान निमाज़ में बि तोखां ख़ताऊं थियूं हूंदियूं, कॾहिं तुंहिंजी नज़र आउट थी वई हूंदी, कॾहिं तो ॿी तरफ़ ॾिठो हूंदो, कॾहिं तुंहिंजे ज़हन में के ख़्याल वसवसा अची विया हूंदा, कॾहिं तुंहिंजी तवजा हटी वई हूंदी, निमाज़ में का तोखां कोताही थी हुजे त निमाज़ पढ़ी सलाम वराए फौरन अल्लाह ताला खां पंहिंजे उन कोताही जी माफ़ी घुर। इन जे करे अल्लाह जे रसूल फरमायो, जॾहिं निमाज़ी निमाज़ पढ़ी सलाम वराए त फौरन अस्तग़फिरुल्लाह चवे। इहो निमाज़ जो फ़ाइदो अथव त अल्लाह निमाज़ सां गुनाह माफ़ कराए थो। हाणे करे थो, जेकॾहिं के इंसान खे गुनाह माफ़ कराइणा आहिनि त पोइ निमाज़ जी पाबंदी करे। जेकॾहिं गुनाह माफ़ न आहिनि कराइणा, पाण खे ज़रूरत न आहे गुनाह माफ़ कराइण जी, पोइ भले निमाज़ न पढ़ो। अल्लाह ताला गुनाह माफ़ कराइण जे लाइ निमाज़ फ़र्ज़ कई आहे। अहिड़े नमूने सां निमाज़ पढ़ण सां गुनाह माफ़ थींदा। जॾहिं गुनाह माफ़ थींदा तॾहिं बानू अल्लाह खे सभ खां वधीक वेझो थींदो, अल्लाह जो कुर्ब हासिल थींदो। ॾिसो दुनिया जे अंदरि
केतिरा माण्हू आहिनि यकीन करियो पाण जहिड़नि इंसाननि जी वेझड़ाई हासिल करण जे लाइ अदा ज़मीननि ते कब्ज़ा करियो, अदा फलाणे खां चोरी करियो, फलाणे जो क़त्ल करियो, पोइ तूं मुंहिंजो स्पेशल माण्हू थींदे, पोइ मुंहिंजे वेझो में वेझो तूं हूंदे, छो त मुंहिंजे हुक्म ते तो फलाणो कमु कयो आहे। असीं गुनाह करे पाण जहिड़नि इंसाननि जूं वेझड़ायूं हासिल करियूं था, को नेकी करे पंहिंजे रब जी वेझड़ाई छो न हासिल करियूं? जेको हमेशा जो बादशाह आहे, ज़मीन ऐं आसमाननि जो बादशाह आहे, अलाह जो कुर्ब हासिल थिए थो। ऐं इहे लफ़्ज़ अलाह ताला कंहिंखे चया? काइनात जे इमाम मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। सूरह कलम पढ़ी ॾिसो, अल्लाह रब्बुल इज़्ज़त सूरह अलक़ जे अंदरि अल्लाह ताला पंहिंजे पैगंबर खे हुकुम ॾिनो, फरमाई वस्जुद वक़्तरिब, ऐ मुंहिंजा सुहिणा नबी मुहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सजदो कर ऐं मुंहिंजी वेझड़ाई हासिल कर। सोचो छा अल्लाह जो रसूल अल्लाह खे वेझो कोन हो? अल्लाह जो पैगंबर आहे, नबीअनि जो सरदार, अल्लाह खे वेझो कोन हूंदो, पर इन कुर्ब में अञा इज़ाफ़ो थींदो, इन कुर्ब में अञा वाधारो थींदो, इहा वेझड़ाइप अञा वधंदी। कहिड़े रस्ते सां? सजदनि जे ज़रिए सां। जेकर तव्हां असां सोचूं था त गुनाहनि जे करे असीं रब खां परे थी वियासीं, शैतान जे फरमान बरदारी जे करे रब खां परे थिया आहियूं, पोइ अचो अल्लाह खे वेझो थियण जो रस्तो निमाज़ अथव, अल्लाह जो कुर्ब हासिल करण जो रस्तो सजदो आहे। फरमाई वस्जुद वक़्तरिब, ऐं मुंहिंजा सुहिणा नबी मुहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सजदो कर ऐं मूं रब जी वेझड़ाई हासिल कर। एतिरी वेझड़ाई, एॾी रब जी वेझड़ाई मिले थी सजदो करण सां, जो ॿिए कंहिं बि अमल सां एॾो अल्लाह जो कुर्ब कोन थो मिले। इमामुल अंबिया मुहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, इन अक़रब मा यकूनुल अब्दु मिन रब्बिही व हुव साजिदुन, बानो सभ खां वधीक अल्लाह खे वेझो सजदे जे हालत में हूंदो आहे, छाकाणि त बानो पंहिंजे निवड़त जी इंतिहा करे छॾे थो, निमाज़ पढ़े थो। अदब ॾिसो केतिरो आहे। सभ खां पहिरीं एतिराफ़ कई, मुंहिंजा अल्लाह तूं सभिनी खां वॾो आहीं, आऊं ख़ाली हथे आहियां। अल्लाहु अकबर, छा आहे? अल्लाहु अकबर इलाहुल आलमीन, तूं सभिनी खां वॾो आहीं, बुलंद आहीं, आऊं ख़ाली हथे आहियां। पोइ निवड़त जो ॿियो तरीक़ो इख़्तियार कयां, हथ ॿधी बीह रहियो। पाण खे बि कंहिंखां माफ़ कराइणो हूंदो न, हथ ॿध, ग़लती थी वई, माज़रत, सॉरी, माफ़ कर। कोई अल्लाह जे साम्हूं हथ ॿधियो बीठो आहे, रुगो बीठो कोन्हे, अल्लाह जी तारीफ़ पियो करे, वाखाण मुंहिंजो रब जहाननि जो मालिक, अलहम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन, अर्रहमान रहीम, मालिक यौमिद्दीन, इय्याका नअबुदु व इय्याका नस्तईन। अल्लाह जी वाखाण पियो करे। निवड़त जो ॿियो अंदाज़ निमाज़ में, निवड़त जो अञा ई टियों अंदाज़ इन खां वधीक, पहिरीं ख़ाली हथ, पोइ हथ ॿधण, पोइ हलियो वियो रुकू जे अंदरि। रुकू जी कैफ़ियत कहिड़ी अजीब कैफ़ियत ॾिसो, बानू कहिड़े अंदाज़ में पंहिंजे रब जे साम्हूं बीहे थो। ऐं अल्लाह असांखे हुकुम ॾिनो आहे, वरकऊ मअर राकिईन, रुकू करण वारनि सां गॾु रुकू करियो। यानी सभु बाना हिकिड़ी कैफ़ियत में रुकू जे हालत में बीठा आहिनि, सभु अल्लाह जे साम्हूं, ऐं रब जी हमद ऐं सना पिया बयानु कनि। मुल्क जो मिनिस्टर, वज़ीर आज़म, आलम, मुफ्ती, स्कॉलर, सभ जा सभु गोॾनि ते हथ ॾियो, चेल झुकायो, सुभान रब्बियल अज़ीम, सुभान रब्बियल अज़ीम। इहा अदा केॾी प्यारी आहे ऐं अल्लाह खे केॾी वणंदड़ हूंदी, केॾी वणे थी। अल्लाहु अकबर। अञा बि का निवड़त जो निरालो अंदाज़ सजदो आहे, आख़िरी अंदाज़, छो त हीउ चहिरो जेको आहे न इंसान जे जिस्म में सभ खां वधीक इंसान खे प्यारो ऐं महबूब आहे। पाईंदो टोपी मथे ते, मुंहुं ॾिसंदो चहिरो ॾिसंदो शीशे जे अंदरि, पाईंदो कपिड़ा हेठि जिस्म ते, चहिरे ते का शइ कोन्हे, पर नज़र विझंदो छा ते? चहिरे ते। मुंहिंजो चहिरो कहिड़ो थो लॻे? सॼी तवजा इंसान जी पंहिंजे चहिरे ते आहे। जॾहिं इन इज़त भरे चहिरे खे अल्लाह जे साम्हूं झुकाए थो, रब चवे थो, बाना तो निवड़त जी इंतिहा करे छॾी, मूं अल्लाह जे कुर्ब जी बि हाणे इंतिहा थी, मूं अल्लाह जी वेझड़ाई बि तोखे मिली वई। फरमाई इन अक़रब मा यकूनुल अब्दु मिन रब्बिही व हुव साजिदुन, बानू जॾहिं सजदे जे हालत में अल्लाह जे साम्हूं निवड़त करे थो, रब फरमाए थो, अल्लाह जे रसूल फरमायो, सभ खां वधीक अल्लाह खे वेझो थी वञे थो। ऐं पोइ हुन सजदे जे हालत में अल्लाह जी तस्बीह बयानु करे थो, सुभान रब्बियल आला, पाक है मुंहिंजो रब जेको बुलंद आहे। ऐं आऊं वरी छा आहियां? सजदे में पियो आहियां, फ़क़ीर आहियां न, हू बुलंद आहे, आऊं फ़क़ीर आहियां। छा आहे? हू बुलंद आहे, आऊं फ़क़ीर आहियां, आऊं सजदे जे हालत में पियो आहियां। अल्लाह रब्बुल आलमीन जे प्यारे पैगंबर फरमायो, अल्लाह जो कुर्ब हासिल थींदो, वेझड़ाइप हासिल थींदी निमाज़ सां। केतिरी वेझड़ाइप मिलंदी? जॾहिं माण्हू कंहिंखे वधीक वेझो थींदो आहे त डायरेक्ट थी वेंदो आहे। छा आहे? विच वारा वास्ता सभु ख़तमु, डायरेक्ट थी वेंदो आहे। अदा ही फलाणे जो ख़ासि माण्हू आहे,
जॾहिं निमाज़ी निमाज़ पढ़े थो डायरेक्ट अल्लाह सां हम कलाम थिए थो, एॾी वेझड़ाए थो। छा आहे? डायरेक्ट अल्लाह जे ज़ात सां हम कलाम थिए। ज़ाहिरी तौर ते ॾिस त कपिड़ा मेला लॻा पिया आहिनि, मज़दूर क़िस्म जो माण्हू, हारी क़िस्म जो माण्हू, माल जो धनार, पर जॾहिं निमाज़ पढ़े थो अल्लाह खे इहो अमल केॾो प्यारो आहे जो अल्लाह सां डायरेक्ट हम कलाम थी वञे थो। इमामुल अंबिया मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, इन अहदकुम इज़ा सल्ला फइन्नहु युनाजी रब्बहु, बेशक तव्हां मां हिकिड़ो जॾहिं निमाज़ पढ़ंदो आहे त अल्लाह सां हम कलाम थींदो आहे, सरगोशी कंदो आहे। ही पंहिंजे ज़बान मां अल्लाह जी हमदो सना बयान कंदो आहे ऐं रब्बुल आलमीन हिन जे उन्हनि लफ़्ज़नि जो हिन खे जवाब ऐं मोट ॾींदो आहे। बानो चवंदो आहे अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन, तमाम तारीफ़ूं उन अल्लाह जे लाइ जेको जहाननि जो पालणहार आहे। ऐं अहल हदीसो, तव्हां ख़ुशि नसीब आहियो, तव्हां फ़र्ज़ निमाज़ जेका सभ खां वधीक अहम आहे न, उन में बि पंहिंजे रब सां हम कलाम थियो था, छो त अलहम्द शरीफ़ पढ़ो ई तव्हां था। इमाम जे पोयां बा जमात अलहम्द शरीफ़ अहलुल हदीस पढ़नि था ऐं अल्लाह जे रसूल फरमायो अलहम्द शरीफ़ पढ़ण सां बानू अल्लाह सां हम कलाम थिए थो। ऐं केॾो ज़ुल्म आहे, ॾिसो मुआशिरे जे अंदरि माण्हुनि वीचारनि खे निमाज़ फ़र्ज़ जे अंदरि अल्लाह सां हम कलाम थियण खां रोकियो थो वञे। अलहम्द न पढ़जो, सूरह फातिहा न पढ़जो, को बीठो छो आहे, को आयो छो आहे? अल्लाह सां हम कलाम थियण जो ज़रियो ई सूरह फातिहा आहे, अल्लाह जा बाना। जॾहिं बानो चवे थो अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन, तमाम तारीफ़ूं उन अल्लाह जे लाइ जेको जहाननि जो पालणहार आहे। बाने तारीफ़ कई, अल्लाह उन जी तारीफ़ खे मञियो। छा फरमायो? रब हमेदनी अब्दी, मुंहिंजे बाने मुंहिंजी वाक़ई वाखाण कई आहे। वरी चई अर रहमान रहीम, तमाम मुंहिंजो रब इंतिहाई बाजारो महिरबान आहे। अल्लाह जवाब ॾिनो असना अलैया अब्दी, मुंहिंजे बाने मुंहिंजी सना बयान कई आहे। बाने चयो मालिक यौमिद्दीन, मुंहिंजो रब बदिले वारे ॾींहं जो मालिक आहे। अल्लाह हुतां जवाब ॾिनो मज्जदनी अब्दी, मुंहिंजे बाने मुंहिंजी बुज़ुर्गी तस्लीम करे वरिती। बाने चयो इय्याक नअबुदु व इय्याक नस्तईन, ऐं मुंहिंजा रब असीं ख़ासि तोखां ई मदद घुरूं था। छा आहे? तोखां ई मदद घुरूं था ऐं तुंहिंजी इबादत करियूं था। हाणे बाने अल्लाह ताला खां सवाल करणु शुरू करे छॾिया। पहिरीं तारीफ़ कयईं, हाणे सवाल कयईं। रब फरमायो वरी अब्दी मा साल, हाणे जेकी घुरंदो सो ॾींदुसि। मुंहिंजी तारीफ़ कई अथसि न, घुरंदो सो ॾींदुसि। छा थो घुरे? अल्लाह मदद थो घुरां। अल्लाह सिरात मुस्तक़ीम ते हलण जो मूंखे छा आहे तौफ़ीक़ अता फरमाए। इतना सिरातल मुस्तक़ीम सिरातल लज़ीना अनअमता अलैहिम, इनाम जिन ते कयो अथई उन्हनि माण्हुनि जे रस्ते ते मूंखे हलण जी तौफ़ीक़ अता फरमाए। यहूदियनि ईसाईनि जे रस्ते ते हलण खां बचाए। निमाज़ एॾो अज़ीम अमल आहे जो अल्लाह जे तरफ़ां मोट मिले थी। वले अब्दी मा साला, मुंहिंजे बाने जे लाइ जेकी घुरियाई। हाणे वीचारे खे निमाज़ में घुरण ई कोन थो ॾिनो वञे, न घुरजां। चाहे इमाम जे पोयां अलहम्द शरीफ़ न पढ़जां, अल्लाह खां घुर्ज न, सवाल न कजे। हाणे वले अब्दी मा साला, बानू जेकी सवाल करे सो ॾियां, सवाल त करे ई कोन थो। हीउ त इमाम जे पोयां ख़ामोश बीठो आहे। इन जे करे अल्लाह जे रसूल फरमायो सूरह फातिहा खां सवाइ निमाज़ कोन्हे। ला सलात लिमन लम यक़रा बिफ़ातिहतिल किताब, सूरह फातिहा खां सवाइ निमाज़ आई कोन, बल्कि सूरह फातिहा जो ॿियो नालो ई सलात यानी निमाज़ आहे। सही मुस्लिम जी हदीस जे अंदरि अल्फाज़ मौजूद आहिनि त चाहे कसम तो सलात बैनी व बैन अब्दी निसफ़ैन, मूं निमाज़ खे विरायो आहे मुंहिंजे बाने जे विच में अधो अधु। कीअं अधो अधु विरायो आहे? सूरह फातिहा जूं 7 आयतूं आहिनि। घणियूं आयतूं आहिनि? 7 आयतूं आहिनि। शुरूआती साढियूं 3 आयतूं अल्लाह जी तारीफ़ ऐं वाखाण इहे अल्लाह जे लाइ आहिनि, ऐं आख़िरी साढियूं 3 आयतूं उन्हनि में बाने जा अल्लाह खां सवाल आहिनि। अधु हिसो बाने जो, छो त सवाल थो करे, अधु अल्लाह जे तारीफ़ ऐं वाखाण जो आहे। जॾहिं बानू पढ़े थो अल्लाह हुनखे चवे थो तुंहिंजे लाइ आहे जेको तो सवाल कयो। दुआ खां पोइ छा कबो आहे? दुआ खां पोइ आमीन चइबो आहे। दुआ घुरबी आहे न, पाण खां दुआऊं घुरूं था, मथां छा था चऊं? आमीन। आमीन जो मतिलबु अल्लाह मुंहिंजी दुआ क़बूल कर। अल्हम्दुलिल्लाह अहलुल हदीस बा आवाज़ बुलंद सूरह फातिहा जे अंदरि दुआ बि घुरनि था इमाम जे पोयां, ऐं वरी मथां आमीन बि चवनि था त अल्लाह इहा असांजी दुआ क़बूल बि कर। अल्लाह तूं दुआ क़बूल कर। अल्लाह पंहिंजे बाने जी उहा दुआ क़बूल करे थो। त निमाज़ जे ज़रिए सां इंसान अल्लाह ताला जो कुर्ब हासिल करे, अल्लाह ताला सां हम कलाम थिए थो, गुनाह माफ़ थियनि था। निमाज़ कामयाबी अथव। निमाज़ छा आहे? कामयाबी आहे। निमाज़ न पढ़णु नाकामी आहे। निमाज़ न पढ़णु नाकामी आहे। भले बेनिमाज़ी वॾियुनि वॾियुनि कारियुनि शीशनि वारियुनि गाॾियुनि में वेठो हुजे,
वॾनि वॾनि उहिदनि ऐं मनसबनि ते हुजे, लेकिन क़ुर चवे थो त उहो कामयाबु न आहे। कामयाबी निमाज़ पढ़ण, निमाज़ खां सवाइ कामयाबी कोन मिलंदी। तव्हां असां जिते कामयाबी तलाश करियूं पिया न, उते कामयाबी कोन्हे। कामयाबी अल्लाह जे साम्हूं झुकण में, अल्लाह जे साम्हूं झुकण में। क़ुर जूं केतिरियूं आयतूं मौजूदु आहिनि। 18 सिपारो पढ़ी ॾिसो, अल्लाह ताला कामयाबी जो सर्टिफिकेट कंहिंखे ॾिनो? जेके निमाज़ जी पाबंदी कंदा। फरमाए बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम, क़द अफ़लहल मुमिनून अल्लज़ीना हुम फी सलातिहिम ख़ाशिऊन। यकीनन उहे मोमिन कामयाब आहिनि जेके पंहिंजे निमाज़नि जे अंदरि आजिज़ी ऐं निबड़त इख़्तियार कंदा। छा आहे? आजिज़ी ऐं निबड़त इख़्तियार कंदा। किथे फरमाए क़द अफ़लह मन तज़क्का व ज़करा इस्म रब्बिही फसल्ला। यकीनन कामयाब थियो वो इंसान जंहिं पाण खे गुनाहनि खां बचायो। कीअं गुनाहनि खां बचाईंदो? व ज़करा इस्म रब्बिही फसल्ला, अल्लाह खे यादि कंदो, निमाज़ पढ़ंदो, गुनाहनि खां बचंदो। छो त निमाज़ जेका आहे न, इन सलात तन्हा अनिल फ़हशाए वल मुनकर। निमाज़ तव्हांखे गुनाहनि खां, बेहयाई जे कमनि खां, बुराई जे कमनि खां निमाज़ तव्हांखे रोकींदी। ऐं इहा ईअं सम्झो हिकिड़ी निशानी अथव निमाज़ जे क़बूलियत जी। इनशा अल्लाह त अल्लाह असांजी निमाज़ क़बूल करे पियो। उनजी निशानी छा आहे? त निमाज़ पढ़ण जे करे ऐं हिननि हुननि गुनाहनि खां बची वियो आहे। मुंहिंजी निमाज़ अल्लाह वटि क़बूल थिए आहे, तॾहिं हुन निमाज़ मूंखे गुनाह खां बचायो आहे। जेकॾहिं गुनाहनि जो सिलसिलो बि जारी आहे, निमाज़ जो सिलसिलो बि जारी आहे, पोइ अल्लाह रहम फरमाए। छा आहे? पोइ अल्लाह रहम फरमाए। फरमाई क़द अफ़लह मन तज़क्का व ज़करा इस्म रब्बिही फसल्ला। यकीनन कामयाब थिया उहे माण्हू जिन पंहिंजो पाण खे गुनाहनि खां बचायो ऐं अल्लाह खे यादि करे निमाज़ जी पाबंदी कयाऊं। बल तुसिरूनल हयात दुनिया वल आखिरतु खैरुं व अबका। तव्हां त दुनिया जे ज़िंदगी खे तरजीह ॾियो था। तव्हां अहमियत छा खे था ॾियो? दुनिया जे ज़िंदगी खे। तव्हांजे लाइ तव्हांजा दोस्त बि निमाज़ खां अहम, तव्हांजे लाइ तव्हांजा कारोबार बि निमाज़ खां अहम, तव्हांजे लाइ तव्हांजा घर जा कमकार बि निमाज़ खां वधीक अहमियत रखनि था। बल तुसिरूनल हयात दुनिया, तव्हां त दुनिया जे ज़िंदगी खे तरजीह ॾियण वारा आहियो। हालांकि हक़ीक़त छा आहे? वल आख़िरतु खैरुं व अबका। आख़िरत भली बि अथव ऐं बाक़ी रहण वारी बि आहे। उन में तव्हांखे निमाज़ कमु ईंदी। निमाज़ कामयाबी आहे। मौज़िन मस्जिद जे अंदरि तव्हांखे इन कामयाबी जे तरफ़ सॾे थो। हैया अलल सलाह हैया अलल फलाह। ओ दुनिया जा इंसानो, अचो निमाज़ जे तरफ़, अचो कामयाबी जे तरफ़। ही कामयाबी आहे। क़ुर चए थो इहा कामयाबी आहे। मौज़िन चवे थो इहा कामयाबी आहे। अच कामयाबी जे तरफ़। तव्हां सां सोचियोसीं त कामयाब थियण जे लाइ दुकान तां हिकिड़ो मिंट कोन निकिरणो पवंदो। कारोबार हिकिड़ो मिंट बंदि कयोसीं पाण त नाकाम थी वेंदासीं। अचो अल्लाह जे साम्हूं झुको, अल्लाह जी इबादत करियो, निमाज़ जी पाबंदी करियो। निमाज़ कामयाबी अथव। निमाज़ कामयाबी आहे। कहिड़ी कामयाबी आहे? निमाज़ पढ़ण सां अल्लाह रब्बुल इज़्ज़त तव्हांखे दुनिया में बि कामयाब कंदो, आख़िरत में बि कामयाब कंदो। अल्लाह जे रसूल जी हदीस है, अल्लाह ताला ख़ुदि फरमाए थो, फरमाई अब्ना आदम तफर्रग ले इबादती अमलो सदरक गिनन व सुद्द फकरक। ए आदम जा औलाद, मुंहिंजे इबादत जे लाइ फारिग थी, टाइम कढ, वांदो थी। छा आहे? ज़िंदगी जा 60 साल 70 साल कंहिं ॾिना आहिनि? अल्लाह ॾिना आहिनि न। ही ॾींहं रातियूं कंहिं ॾिनियूं आहिनि? पाण खे अल्लाह ताला ॾिनियूं आहिनि। उहो रब हिकिड़ी शइ असांखे ॾेई वरी चए थो इन मां कुझु टाइम मुंहिंजे लाइ बि कढ। अल्लाह त बेपरवाह बादशाह आहे, हुनखे कहिड़ी ज़रूरत आहे? टाइम न कढूं असां खां, इहा ज़िंदगी खसे वठे। अल्लाह इन शइ ते क़ादिर आहे, पर न। रब फरमाए थो बाना पंहिंजे इन वक़्त मां, इन टाइम मां कुझु मुंहिंजे इबादत लाइ बि फारिग थी। ॾिसो, जीअं माल अल्लाह ताला असांखे ॾिनो आहे, जंहिं माण्हू वटि मिल्कियत आहे, धन दौलत आहे, कंहिं ॾिनो? अल्लाह ॾिनो आहे। अल्लाह ॾेई वरी चए थो इन मां कुझु मुंहिंजे लाइ ख़र्च कर। छा आहे? कुझु मुंहिंजे रस्ते में ख़र्च कर, ऐं वरी तोखे वधाए ॾींदुसि, ऐं वरी तोखे अजर ऐं सवाब ॾींदुसि। ही ज़िंदगी क़ीमती आहे। इन ज़िंदगी मां तव्हां टाइम कढो अल्लाह जे लाइ। अल्लाह जो वाइदो आहे, अमलो सदरक गिनन व असुद्द फकरक। मुंहिंजो वाइदो आहे, आउं तव्हांजे सीने खे शाहूकार करे छॾींदुसि। दिलि जा शाहूकार। छा आहे? दिलि जा शाहूकार हिकिड़ा माण्हू आहिनि जेके ज़ाहिरी तौर ते शाहूकार आहिनि, मालदार आहिनि, अहले सरवत आहिनि, पर दिलि जा एॾा लालची आहिनि। फलाणे जी बनी में बि खातो मुंहिंजो थिए, फलाणे वारो दुकान बि मूंखे मिले, फलाणे जो माल बि मूंखे मिले। इहे असल फ़क़ीर आहिनि, पहिनूं आहिनि, शाहूकार कोन्हे। शाहूकार ऐं गनी केरु आहे? अल्लाहु अकबर, जंहिंखे ॿिए जे माल में का लालची कोन्हे। अल्लाह फरमाए थो निमाज़ पढ़ंदो दिलि जा शाहूकार थी वेंदो। वा सुद्द फ़क़रक,
तव्हांजी ज़ाहिरी फ़क़ीरी खे अल्लाह ख़तम करे छॾींदुसि। इहा कामयाबी आहे। इहा छा आहे? कामयाबी आहे। अॼु असां मुस्लमाननि जी छा हालत आहे? निमाज़ पढ़ण जे लाइ मुस्लमान तयार ई कोन्हे। क़ुर चवे थो, उन्हनि माण्हुनि जी तारीफ़ थो करे, फरमाए रिजालुन ला तुल्हिहिम तिजारतुन वला बैउन अन ज़िक्रिल्लाह व इक़ामिस सलाति व इताइज़ ज़कात यख़ाफ़ून यौमन ततक़ल्लबु फ़ीहिल क़ुलूब वल अबसार। रब फरमाए थो, उहे मर्द मुजाहिद आहिनि, तारीफ़ थो करे अल्लाह उन्हनि मर्दनि जी, ला तुल्हिहिम तिजारतुन वला बैउन अन ज़िक्रिल्लाह, जिन खे उन्हनि जो कारोबार, उन जी ॾेती लेती ग्राहक दुकान ते बीठा आहिनि, इहा शइ बि उनखे अल्लाह खां गाफ़िल कोन थी करे। अल्लाह ताला ॿ लफ़्ज़ इस्तेमालु कयो, हिकिड़ो तिजारत, ॿियो बय। हालांकि ज़ाहिरी तौर ते ॿई कारोबार जे लाइ इस्तेमालु थियनि था, पर हिते फ़र्क़ु आहे। ॿई लफ़्ज़ गॾु इस्तेमालु थिया आहिनि। हिकिड़े माण्हू जूं तिजारती मसरूफ़ियतूं आहिनि ऐं ॿियो माण्हू आहे बय, ग्राहक पहुची चुको आहे। बय जी माना ॾियणु वठणु। छा आहे? ग्राहक हिकिड़ी शइ ॾे ऐं तव्हां उन खां वठो ऐं ॿी उनखे ॾियो। इहा बय माना ग्राहक पहुची चुको आहे, होॾां निमाज़ जो टाइम थी वियो आहे। इहो ग्राहक जो अचण बि तव्हांखे निमाज़ खां गाफ़िल कोन थो करे। छा आहे? तव्हां वेही रहो, निमाज़ पढ़ी ईंदासीं। छा आहे? ऐं केतिरनि माण्हुनि खे ईअं ॾिठोसीं जिन जो एतिरो अल्लाह जे ज़ात ते तवकुल आहे, हू अज़ान थियण सां दुकान बंदि करे वेंदा आहिनि। ऐं यकीन करियो, दुकाननि जे शटरनि ते नंबर लिखिया पिया हूंदा। माण्हू राब्तो कंदा आहिनि त कॾहिं ईंदो, निमाज़ खां पोइ केतिरी देरि ईंदो। बीठा हूंदा आहिनि माण्हू, ही दुकान वारो ईंदो, दुकान खोलींदो, सामान पोइ वठंदासीं। असांखे अल्लाह जे ज़ात ते भरोसो ई कोन्हे, तवकुल ई कोन्हे अल्लाह जे ज़ात ते। अल्लाह ताला तारीफ़ कयो उन्हनि माण्हुनि जी। ऐं रब्बुल आलमीन क़ुर करीम में सूरह बकरा में हाफ़िज़ु अला सलाति व सलातिल वुस्ता वक़ूमू लिल्लाहि क़ानितीन, रब फरमायो निमाज़ जी हिफ़ाज़त करियो ऐं ख़ासि तौर ते असर निमाज़ जी, विची निमाज़ जी हिफ़ाज़त करियो ऐं अल्लाह जा फ़रमानदार बाना थी बीहो। इन ई आयत खां पहिरियों आयतूं घरेलू मसाइल जे बारे में, तलाक जे बारे में, खुला जे बारे में। इहो हिकिड़ो वॾो टेंशन हूंदो आहे माण्हू जे लाइ। घर में मसइलो हुजे न, वॾो टेंशन आहे, वॾो मसइलो आहे। ऐं ख़ासि तौर ते घर में तलाक जो मसइलो हुजे, माण्हू परेशान हूंदो आहे। पाण चवंदा आहियूं अदा फ़िलहाल निमाज़ छॾे ॾिनी आहे, हिन टेंशन मां निकिरूं, डिप्रेशन मां निकिरूं, पोइ निमाज़ पढ़ंदासीं। ऐं इन ई आयत जे पोयां वारी आयत में अल्लाह ताला जंग जो ज़िक्र कयो आहे। छा आहे? अल्लाह ताला जंग जो ज़िक्र कयो आहे। साबित छा थियो? विच में अल्लाह ताला छो फरमायो त निमाज़ जी हिफ़ाज़त करियो? माना तव्हांजा घरेलू मसाइल हुजनि, घरेलू परेशानियूं हुजनि, या तव्हां जे लाइ ॿाहिरियुनि कुवतनि जो तव्हां ते को हमिलो थियणो हुजे, जंगी हालत हुजनि, त बि तव्हांखे निमाज़ जी हिफ़ाज़त करणी, त बि तव्हांखे निमाज़ जी हिफ़ाज़त करणी आहे। असां छा कंदा आहियूं? अल्लाह रहम फरमाए, असांजो मुस्लमान पंहिंजा कम कार सभु लाइ वांदा थियासीं त निमाज़ पढ़ंदासीं, न त ठहियो वेही निकिरी ख़ैर। छा आहे? निमाज़ निकिरी वई। अल्लाहु अकबर। अंदाज़ो लॻायो, ग़ज़वा खंदक जे मौक़े ते अल्लाह जे रसूल उन्हनि काफ़िरनि जे लाइ केॾी बद दुआ कई आहे, जिन अल्लाह जे रसूल जी निमाज़ ज़ाया कराई आहे। ऐं जेको मुस्लमान पाण पंहिंजी निमाज़ ख़ुदि ज़ाया करे, उहो अंदाज़ो लॻाए त उनजो अंजाम छा थींदो। इमामुल अंबिया मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, मला अल्लाहु क़ुबूरहुम व बुयूतहुम नारा शगलूना अन सलातिल वुस्ता। अल्लाह हिननि ज़ालिमनि जे घरनि ऐं क़बरनि खे जहन्नम जे बाहि सां भरे छॾे, जिन माण्हुनि असांखे विची जे निमाज़ खां गाफ़िल करे छॾियो, मशगूल करे छॾियो। सोचो, इहो काफ़िरनि वारो कमु असीं पाण त कोन कंदा आहियूं। को निमाज़ी असां सां कचहरी में वेठो आहे, अज़ान लॻी, न न बाबा वे कचहरी था करियूं यार, निमाज़ सॼी ज़िंदगी पढ़ी अथई। छा आहे? निमाज़ खां अॼु पढ़णु वञी कोन थो, निमाज़ तो सॼी ज़िंदगी पढ़ी आहे, आऊं तो वटि अॼु महिमान थी आयो आहियां। उहो साॻियो कमु काफ़िरनि वारो, निमाज़ खां गाफ़िल करण वारो असीं त कोन था करियूं था त अहिड़ी बद दुआ जा मुस्तहिक़ आहियूं, जो अल्लाह जे रसूल फरमायो, अल्लाह उन्हनि ज़ालिमनि जे क़बरनि ऐं घरनि खे जहन्नम जे बाहि सां भरे छॾे, जिन असांखे निमाज़ खां गाफ़िल कयो। असीं त वरी अजीब तरीक़ो कंदासीं, बाबा न वञ, वेह करियूं था कूड़। छा आहे? कूड़ था करियूं, वेह पाण अॻे जहन्नम में, हाणे ॿिए खे बि कूड़ कराए जहन्नम। मुस्लमान आहियूं, ही इस्लाम। अल्लाह जे प्यारे पैगंबर केॾा वॾा लफ़्ज़ चया। सूरह फातिहा छा आहे? निमाज़ असर, विची जी निमाज़, हिकिड़ी निमाज़ ज़ाया थियण ते। ऐं चवां थो, जेकर तव्हां असां मुस्लमाननि जो ज़मीर ज़िंदा हुजे त हिकु मुस्लमान खे निमाज़ी बनाइण जे लाइ कलाक जी तकरीर न, हिकिड़ी हदीस काफ़ी आहे। छा आहे? हिकिड़ी हदीस काफ़ी आहे निमाज़ी बनाइण जे लाइ। सही बुखारी जी हदीस,
इमामुल अंबिया मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, पाण फरमाइनि था, जंहिं माण्हू खां विची जी निमाज़ ज़ाया थी वञे थी फकअन्नमा वुतिरा अहलुहु व मालुहु, छा आहे गोया के उन माण्हू जो अहल ऐं माल ॿई तबाह थी विया आहिनि। छा आहे हिकिड़ी निमाज़ विची जी, कीअं क़यामत जे ॾींहुं जॾहिं हिन जो हिसाब थींदो निमाज़ जो, तॾहिं हिन खे परेशानी हिकिड़ी निमाज़ जे ज़ाया थियण ते एतिरी थींदी अल्लाह रहम फरमाए। जीअं को माण्हू घर खां ॿाहिरि निकितल हुजे, अॼुकल्ह मोबाइल फोन जो दौर आहे, पोयां घर मां फोन अचे त घर खे बाहि लॻी, पाड़े वारो ॿुधाए उन घर में तुंहिंजा ॿार बचा हुआ उहे बि सड़ी विया, तुंहिंजी मिल्कियत जेका बि उहा बि सभु सड़ी ख़तमु थी वई हली। मूंखे ॿुधायो उन माण्हू खे अफ़सोस केतिरो थींदो, ऐं चवंदो अटैक थी वेंदुसि, मरी वेंदो। अल्लाह जे रसूल फरमायो, क़यामत जे ॾींहुं हिकिड़ी निमाज़ ज़ाया थियण ते एतिरो पछताइणो पवंदो, हिकिड़ी निमाज़ विची जी निमाज़। असां मुस्लमान पूरो हफ़्तो निमाज़ पढ़ो ई कोन, अदा आउं जुमे जे ॾींहुं पढ़ंदो आहियां साईं, अहिड़ो बि काफ़र कोन आहियां। छा आहे जुमे जे ॾींहुं निमाज़ पढ़ां थो, पोइ अल्लाह जा बाना, पोइ 8 ॾींहंनि जी निमाज़, उनजो हिसाब अल्लाह खे कहिड़ो ॾींदे। हिकिड़ी निमाज़ ज़ाया करण जो एॾो वॾो नुक़सानु आहे, ऐं हिकिड़ी निमाज़ पढ़ण जो फ़ाइदो केतिरो आहे। अल्लाह जे रसूल फरमायो, सही बुखारी सही मुस्लिम जी हदीस, पाण फरमायो, रकातल फज्र खैरु मिन दुनिया वमा फीहा, फज्र निमाज़ जूं 2 रकातूं पूरी दुनिया खां तुंहिंजे लाइ भलियूं आहिनि। छा आहे पूरी दुनिया खां तुंहिंजे लाइ भलियूं आहिनि, ऐं इहे पूरी दुनिया असां पंहिंजी रोज़ानी सुबुह जो उथी ज़ाया करियूं था, निमाज़ पढ़ूं कोन। जेके निमाज़ी हज़रात आहिनि अल्लाह रहम फरमाए, उहे बि फज्र में नज़र कोन ईंदा। फज्र में इहे ई 2 टे पोढ़ा जिन खे राति जो पेशाब ऐं खंघि सुम्हण कोन थी ॾे न, ठीकु आहे, उहे ई वीचारा फज्र निमाज़ में नज़र अचनि था। बाक़ी नौजवान 5 वक़्त जा निमाज़ी ज़ाहिरी तौर ते अल्लाह रहम फरमाए फज्र निमाज़ में नज़र न ईंदा। रमज़ान जे महीने में रौनक ॾिसो, फज्र निमाज़ में मानी जे लाइ, खाधे जे लाइ, रोज़े जे लाइ उथियूं था, ऐं वरी जेकॾहिं ईद वारे ॾींहुं ॾिसंदो फज्र निमाज़ में त निमाज़ी हूंदा ई कोन। महसूसु ईअं थो थिए त हिननि मोमिननि ते राति को हमिलो थियो आहे, सभिनी खे केरु खणी वियो ॻोठ मां। अल्लाह रहम फरमाए, फज्र निमाज़ में असां मुस्लमाननि जो इहो हाल आहे। हालांकि अल्लाह जे रसूल छा फरमायो, पूरी दुनिया, पाकिस्तान न, पूरी दुनिया में जेकी कुझु आहे उनखां फज्र निमाज़ भली आहे। असां सुबुह जो उथियंदे छा था करियूं, बेनिमाज़ी माण्हू सुबुह जो उथियंदे पंहिंजे ॾींहं जी शुरूआत अल्लाह जे सजदे जे इनकार सां करे थो, उहो बि हिकिड़ो सजदो न। फज्र निमाज़ में घणा सजदा आहिनि, केरु ॿुधाईंदो? रकातूं 4 आहिनि, सजदा 8 आहिनि। छा आहे रकातूं 4 आहिनि, सजदा 8 आहिनि। अल्लाह तरतीब कहिड़ी रखी आहे, जीअं राति जो अंधेरो ख़तमु थियो, सुबुह तां निकितो, मस्जिद मां अज़ान आई, हय्या अलल फलाह, अच कामयाबी जे तरफ़। ठीकु आहे, 10 सजदा करणा आहिनि, 8 सजदा करणा आहिनि तोखे अल्लाह ताला खे। ऐं हिन मुस्लमान उथी पंहिंजे ॾींहं जी शुरूआत कई अल्लाह जे 8 सजदनि जे इनकार सां। हाणे मूंखे ॿुधायो, इन ॾींहं में जेको कारोबार कंदो हुन में बरकत हूंदी, इन ॾींहं में जेको वक़्तु गुज़ारींदो हुन में सुकून हूंदो। लथो सिज, फौरन कमु कहिड़ो करिणो आहे? हिकु मुस्लमान खे मग़रिब जी निमाज़ पढ़णी आहे, जंहिंमें 3 रकातूं फ़र्ज़, 2 रकातूं सुनत मुअक्कद, 10 सजदा। छा आहे 5 रकातनि में 10 सजदा। हिन छा कयो, बेनिमाज़ीअ पंहिंजे राति जी शुरूआत 10 सजदनि जे इनकार सां कई, सुबुह जी शुरूआत 8 सजदनि जे इनकार सां कई। ऐं शैतान ते लानतूं पियो करे, शैतान ते लानत हुजे। शैतान वॾो मलून आहे, हज़रत आदम खे अल्लाह जे चवण ते सजदो कोन कई, तूं अल्लाह जे चवण ते अल्लाह खे सजदो कोन थो करी, ऐं शैतान ते लानत। अल्लाह जा बहानो पंहिंजा हर ॾींहुं ऐं राति बेनिमाज़ी अल्लाह जे सजदे जे इनकार सां शुरू करे, केॾी वॾी तबाही आहे इंसान जे लाइ। इन जे करे क़ुर चयो, फला सद्दक़ वला सल्ला वलाकिन कज़्ज़ब व तवल्ला, निमाज़ कोन पढ़ियाई, अल्लाह जे दीन खे सचो कोन सम्झाई, वलाकिन कज़्ज़ब, कूड़ो सम्झे। छा आहे मौज़न चयो अच कामयाबी ॾियां, बेनिमाज़ी चयो इहा कामयाबी कोन्हे, आऊं कोन ईंदुसि, कूड़ो सम्झे। छा आहे व तवल्ला, ऐं पुठी ॾिनाई। क़ुर छा चयो, इहे अल्फाज़ रुगो सोचियो, औला लक फऔला सुम औला लक फऔला। क़ुर चयो तुंहिंजे लाइ 4 तबाहियूं आहिनि। 4 दफ़ा क़ुर चयो इहो माण्हू तबाह थियो, बर्बाद थियो, वरी तबाह थियो, वरी बर्बाद थियो। मूंखे ॿुधायो मुस्लमानो, असां छा हाल आहे?
इन जे करे निमाज़ 5 वक़्त उनजी पाबंदी करियो ऐं निमाज़ जमात सां पढ़ो। निमाज़ जा जेके फ़ज़ाइल आहिनि उहे बि उन निमाज़ जा आहिनि जेका अल्लाह जे रसूल जे सुन्नत जे मुताबिक़। नबी साईं जे सुन्नत खां हटी निमाज़ पढ़बी उहा निमाज़ अल्लाह वटि क़ाबिल क़बूल आहे ई कान। इन जे करे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मिंबर ते बि सहाबा किराम खे निमाज़ पढ़ी ॾेखारी। सजदे जो टाइम आयो, पाण हेठि लही सजदो करे ॾेखारियऊं, पोइ पाण फरमायो सल्लू कमा रअयतुमूनी उसल्ली। निमाज़ ईअं पढ़जो जीअं मूंखे पढ़ंदे ॾिसो था, ईअं न जीअं तुंहिंजी दिलि चए ईअं पढ़, जीअं तोखे सुठी लॻे ईअं पढ़, जीअं तुंहिंजे ॾाॾे पढ़ी ईअं पढ़जां। बल्कि न, वरी सहाबा किराम हिक ॿिए खे निमाज़ूं पढ़ी ॾेखारियूं। जिबरील नबी साईं खे, नबी साईं सहाबा खे, सहाबा हिक ॿिए खे निमाज़ूं पढ़ी ॾेखारियूं त अल्लाह जे रसूल जी निमाज़ हीअं हुई। जेकॾहिं निमाज़ जे मामले में इख़्तियार ऐं आज़ादी हुजे हा त नबी साईं रुॻो निमाज़ जो हुकुम ॾेई छॾींदा, पढ़ो, पोइ मिंबर ते बि पढ़ी ॾेखारण जी ज़रूरत ई कोन हुजे। उनजे करे निमाज़ बि पढ़णी आहे। जीअं निमाज़ पढ़णु फ़र्ज़ु आहे, ईअं जमात सां पढ़णु फ़र्ज़ु आहे, ईअं अल्लाह जे रसूल जे तरीक़े जे मुताबिक़ पढ़णु फ़र्ज़ु आहे। हिकिड़ी शइ फ़र्ज़ु कोन्हे, इहे सभु शयूं फ़र्ज़ु आहिनि। अल्लाह ताला मूंखे तव्हांखे अमल जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। आख़िर में असां दुआ घुरंदासीं उन नंढियुनि नियाणियुनि जे लाइ, उन नंढनि ॿारनि जे लाइ जिन क़ुरान करीम मुकमल कयो आहे ऐं उन मुबारकबाद जा मुस्तहिक़ हिन मस्जिद जा जमायती, हिन मस्जिद जा इमाम ऐं मुदरिस ऐं हिन मस्जिद जे उन्हनि ॿारनि जा वालिदैन उहे ख़ुशनसीब आहिनि जिन जे मासूम बचड़नि अल्हम्दुलिल्लाह क़ुरान करीम नाज़रा मुकमल कयो आहे। अल्लाह ताला ही प्रोग्राम जिन दोस्तनि रखियो आहे, एहतमाम कयो आहे, उन्हनि जी इहा नेकी पंहिंजे बारगाह में क़बूल फ़रमाए। हाणे इन्हनि ॿारनि क़ुरान पढ़ी त छॾियो आहे, पर इन्हनि ॿारनि खे दीनी माहौल, निमाज़ वारो माहौल असांखे ॾियणो आहे, उन्हनि खे पाबंदी कराइणी आहे। अल्लाह अमल जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। वाख़िरु दअवाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। सभु दोस्त दुआ घुरो ऐं ख़ासि तौर ते बरसाति जे लाइ दुआ घुरो। अल्लाह ताला रहमत वारी बरसाति वसाए। या रब्बि लकल हम्दु कमा यंबग़ी लिजलालि वजहिका व लिअज़ीमि सुल्तानिका। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। रब्बना ज़लमना अनफुसना व इल्लम तग़फिर लना व तरहमना लनकूनन्ना मिनल खासिरीन। अल्लाहुम्मा अस्क़ि इबादक व बहाइमक वंशुर रहमतक वहय्यि बलदकल मय्यत। अल्लाहुम्मा अस्क़िना गैसन मुगीसन मरीअन मुरिया आजिलन गैरा आजिलिन नाफ़िअन गैरा ज़ार नाफ़िअन गैरा ज़ार। अल्लाहुम्मा अंतर रहीम फरहम अलैना। अल्लाहुम्मा अंतर रज़्ज़ाक़ फरज़ुक़ना मिन गैरि हौलिन मिन्ना वला कुव्वा। अल्लाहुम्मा इन्नका सित्तीरुन फस्तर औरातिना व आमिर रवातिना। या अल्लाह असांजा गुनाह माफ़ फरमाए। या अल्लाह असांजे हालत ते रहम फरमाए। ऐं मुंहिंजा रब असां गुनाहगारनि ते रहमतनि वारियूं बरसातूं वसाए। या अल्लाह बेज़बान जानवर, वण टण, बैरान ज़मीनूं, सुकल ज़मीनूं, अल्लाह उन सभिनी खे आबाद फरमा। या अल्लाह तूं रहमान ऐं रहीम ऐं असांजे मथां रहम फरमाए। या अल्लाह हिन ॻोठ खे, हिन मस्जिद खे क़ुरान और सुन्नत जो मर्कज़ बना। या अल्लाह हिन मस्जिद जे अंदरि क़ुरान जो जेको तालीम जो सिलसिलो जारी आहे, अल्लाह उन में कामयाबियूं तरक़ियूं अता फरमा। या अल्लाह हिन कम सां जेके बि असांजा साथी मुंसलिक आहिनि, वाबस्ता आहिनि, अल्लाह उन्हनि जी हिन नेकी खे पंहिंजे बारगाह में क़बूल फरमा। या अल्लाह जेके हिन नेकी में जुड़ियल न आहिनि, अल्लाह उन्हनि खे तौफ़ीक़ ॾे त उहे बि हिन नेक कम में, मस्जिद खे आबाद करण में जुड़ी पवनि, पाण में इत्तिफ़ाक़ ऐं इतिहाद सां हिन दीन जे कम खे अॻिते वधाइनि। अल्लाह तूं उन्हनि जे रिज़्क़ में, मालनि में बरकतूं अता फ़रमाइजांइ। या अल्लाह मासूम बचड़ा जेके हिते क़ुरान जी तालीम हासिल कनि पिया, ऐं मुंहिंजा रब उन्हनि खे क़ुरान जा हाफ़िज़ ऐं आलिम बनाए। या अल्लाह दीन जा दाई ऐं मुबल्लिग़ बना। इलाहुल आलमीन असां सभिनी जा गुनाह माफ़ फरमा, असांजे हालत ते रहम फरमा। जिन दोस्तनि अॼु हिन प्रोग्राम जो एहतमाम कयो आहे, मुंहिंजा रब उनजे रिज़्क़ रोज़ी में बरकतूं अता फरमा। असीं सभु हिन प्रोग्राम में शरीक थियण वारा, अल्लाह असांजूं जाइज़ ज़रूरतूं पूरियूं फरमा। तमामु बीमारनि खे शिफ़ाए कामिला आजिला नसीब फरमा। तमामु बेनिमाज़ियुनि खे 5 वक़्त निमाज़ पढ़ण जी तौफ़ीक़ अता फरमा। इलाहुल आलमीन मजबूर हाल, परेशान हाल मुसलमाननि जूं परेशानियूं दूर फरमा। रब्बना आतिना फिद दुनिया हसना व फिल आखिरति हसनतन व क़िना अज़ाबन नार। रब्बना तक़ब्बल मिन्ना इन्नका अंतस समीउल अलीम व तुब अलैना इन्नका अंतत तव्वाबुर रहीम। सुब्हान रब्बिका रब्बिल इज़्ज़ति अम्मा यसिफून व सलामुन अलल मुरसलीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।